लीड टीवी में हिकु भेरो ॿीहर भले कार साईं अवां मूं ॻाल्हि बि कई त इहो अज़ीम वारी ॻाल्हि अज़ीम जो ख़ासि करे उहो हाणे बि किथे सांगड़ में हूंदो उन वटि माण्हू ॾाढा सुठा दोस्त ॾाढा सुठा हूंदा हुआ जीअं मिसाल तौरु गुलशन अब्बासी जो ॿुधायो ख़ानदान एजाज़ हुनजो हूंदो हो एन जी अब्बासी जो वालिद हा त हिन में एजाज़ अब्बासी ईंदो हो हिन वटि मुंहिंजी मुलाक़ात एजाज़ सां न कराई हूअं त असांजी अम्मा वेंदी हुई DC हाउस में हिन जी वाइफ गुलशन जी जेका वाइफ हुई फैमिली हुई उन सां अम्मा जा वास्ता हुआ त ईअं बसि मुंहिंजी मुलाक़ात थी ॿुधो वियो DC हाउस ते पर हिन पंहिंजे लेखे गहरा बि जेका थी उहा एजाज़ सां हिन सां ऐं ॿियो हुनजो भाउ अल्ताफ़ अब्बासी माना तनवीर अब्बासी जा भाउर सॼा हा पर उहे हुनजो हिनजो ॿिया बि हुन इलाही माण्हू ईंदा हुआ ऐं हुन हिकिड़ी मस्करी अहिड़ी थी हुन हिकिड़ो ॿाहिरि स्वीडन वग़ैरह में को माण्हू हो उनजो दोस्ती कलमी दोस्ती शुरू थी त उनखे पंहिंजो चईंदा सभ्या खानम जो फ़ोटो ॾियारे जीअं नालो पंहिंजो लिखी उहो सभ्या जो फ़ोटो ॾियारे मोकिलियईंसि त जीअं सम्झो औरत थी करे लिखियईं ऐं फ़ोटो वरी सभ्या जो ॾिनई सभ्या ज़माने में तमामु हिकिड़ी सुठी लाड़काणे जो मुमताज़ अब्बासी उहो सीमा मुमताज़ अब्बासी लिखंदो हिन नालो लिखी हुन हमरा खे एॾो त मुतासिर कयो हुन तस्वीर जो कैमरा हिकिड़ी ॾियारे मोकिलियईंसि गिफ्ट वरी ॿियूं बि हुनखे गिफ्ट मोकिलींदो रहियो उतां हिकु ॾींहुं अची सलाम वालेकुम ठका जी कई ऐं ॾाढो पोइ गंद थियो अच्छा छा थियो जो ॾिठे त आहे कान्हे माण्हू आहे ॾाढो उन ज़माने ॾाढियूं गारियूं ॾेई उन ज़माने जो साइबर क्राइम ॾाढियूं गारियूं ॾेई उहो वियो हमरा त इहे तमाशा कंदो रहंदो हुओ अज़ीम सामान वियो त उते वरी पोइ डिस्कशन थींदा हुआ मालूमात वधी दुनिया जी ॾिठीसीं दोस्त एजाज़ वारा आया ॿिया आया टिया इलाही ॿिया बि हुआ मूंखे हाणे ज़हन में कोन्हनि त इन हिसाब सां इहो थियो ऐं इन हिते उन ज़माने में बाबा जो स्टोर हूंदो हो मेडिकल स्टोर उहो बाबा उते बाबा जो माण्हू विहारिया जेके मामूं विहारियईं ॿियो सुलेमान हो मेमण उहो विहारियईं ॿ टे पर उहो उन मां वरी कुझु कोन सॼो सामान बाबा खे वरी ॿिए साल वरी भरिणो पवंदो हो माना धण त धणी खणी अल्टीमेटली उते मुहाजर जेके आया हुआ उन्हनि मां हिकिड़ो सईद हो सईद हुनजो भाउ इदरीसत खे लॻाईं कंपाउंडर सईद खे मैनेजर करे विहारियईं उनजी शाबाश ऑनेस्ट माण्हू ॾाढो सुठो करे हलायईं स्टोर खे उन ज़माने में मूंखे बि चई पुटु हाणे तूं मुंहिंजी मदद कर अचु शुरू कर प्रैक्टिकल लाइफ में अचु वञी स्टोर ते वेठासीं दुनिया उहा नई दुनिया हुजे कारोबार ॿिया टिया पोइ ऑर्डर ॾियणु सिखियासीं हिकु दफ़ो पोइ छा थियो जो मूं सईद खे पोइ पंहिंजो जीअं कारोबार स्टार्ट कई त सॼो वरी ॿार ॼणो मूं ते अची वियो त उते मुंहिंजो सौटु बि निसार बि वेहंदो हो मुंहिंजो भाउ बशीर बाद में बशीर अची वेठो मूं ऑर्डर एॾा ॾिना जो बिल्टियूं ईंदियूं हुयूं कराची मां ऐं हिते कराची में उहो सईद सां गॾु आयो बि हुउसि 50s में हिन में 55 हो या 53 हो या 54 हो उहो सॼो कराची में जेको गैलेक्सो कंपनी जी हेड ऑफिस ॿियूं टियूं पार्क डेविस इलाही कंपनियूं हूंदियूं हुते ज़माने में उते वियासीं हुन ऑर्डर वञी ॾींदासीं उहे ऑर्डर टपाल में न मोकिलींदा न उहो ईंदो हो रेलवे उहा बिल्टी चइबी हुन बिल्टी उहा हुन कागर ईंदो उहा बिल्टी वञी पैसा पेमेंट कबा उहा बिल्टी खणी अची मैच कबो नंबर जेकॾहिं न खणबो त डैमरेज पवंदो हुनखे डैमरेज चवंदा हुआ उहो पवंदो हुओ त मूं ऑर्डर एॾो खणी कयो जो 50-60 हज़ार जो ऑर्डर कयो उन दौर में हा 50-60 हज़ार जो ऑर्डर जो करे मुंहिंजो हूंदो हो बुफाट अयूब मेमण उहो आयो त को ऑर्डर लिखो त मां वञा थो कराची त खणी वञा त मूं हुनखे चयो त मूंखे ऑर्डर कीअं लिखिबो उन मूंखे उहो ॾाढो होशियारु हो पोज़ीशन होल्डर हो नवाब शाह जो पहिरियों पोज़ीशन होल्डर त उन मूंखे डिक्टेशन ॾिनी ऑर्डर कीअं कजे अंग्रेज़ी में उहो सॼो ऑर्डर मूं ॾिठो यादि थी वियो ठीकु आहे
मूंखे हिकु ऑर्डर ॿियो ऑर्डर हुन कंपनी ग्लैक्सो अलाए छा चए सो सॼो अची माल गॾु थियो हाणे छा कजे किथां त पैसा अचनि डैमेज शुरू थी वियो हुनजी स्टेशन मास्टर जी फ़ोन आई बाबा खे त भई त तव्हां खणी घुरायो आहे डैमेज चढ़ायो बिल पैसो किथां 50,000 किथां अचनि अरे इतफ़ाक़ अहिड़ो थियो जो तंहिं ज़माने में इहो मींहुं एॾो जी पियो ऐं मींहुं पियो मच्छर ॿिया टिया जी बीमारियूं फैलिजनि मक्खियूं मच्छर जी बीमारियूं फैलिजनि ऐं जेके बीमारियूं जिन जूं दवाउनि जी ज़रूरत हुई उहे सभु उहे ई हुई जेके मां ऑर्डर उहो कुझु करे पिया हिकिड़ो छॾायोसीं उन राति ई खपियो वञे 50-60 जो सामान भराए छॾियो 2-3 महीननि हिकिड़ो बैड लॻो आहे जेका शइ थी उहा गुड लक थी वई त उहो हलायोसीं पर पोइ बाद में ईअं थींदो आहे त माण्हू मुंहिंजी शिकायत कंदा आहिनि त बाबा हीअ चाहियूं थो प्यारे वरी दोस्त दड़ा वेंदा चाहियूं पियो पियो करे ही पियो करे बसि कमु मूं त सुठो करे पियो हलायो उहा हाणे पीउ जो स्टोर आहे जेकर 2 ॾोकड़ खणी खयासीं त कहिड़ी ॻाल्हि पंहिंजा आहिनि पैसा थिया कंहिंखे सिगरेट जो वठी ॾिनोसीं या पैकेट या कंहिंखे ख़ैरात करे छॾीसीं या छा कहिड़ी ॻाल्हि आहे पर पोइ माण्हू ॾाढा बदमाशनि था त हिन में हिकिड़ो मूं ख़्वाबु ॾिठो इन ख़्वाबु ॾिठुमि त कंहिं क़ब्रिस्तान में पियो वञा क़ब्रिस्तान में जीअं घिड़ियो हुया त क़बरूं फाटण लॻियूं माण्हू हुन मां मुर्दा निकिरनि पिया मुर्दा बि निकिरनि पिया उन मां के मुर्दा वरी जेके ज़िंदा माण्हू जे हयात में आहिनि उहे बि शामिलु आहिनि जॾहिं वञा मसूद नूरानी ज़िंदाबाद ऐं मूंखे सलाम पिया कनि मसूद नूरानी ज़िंदाबाद मसूद नूरानी ज़िंदाबाद सरप्राइज़ जी अज़ीम वटि हिकिड़ो हकीम ईंदो हो अज़ीम जो दुकानु ॻढ़ो हो सॼे हिन जो कचहरियुनि जो हाल अहवाल जो हिन जो उते हमरा ईंदो हो ऐं थोरो बुज़ुर्ग टाइप हो उन खां पुछियोसि यार हीउ ख़्वाबु हिकिड़े माण्हू ॾिठो आहे न छा मतिलबु आहे ताबीर हीअं त इहो मां पुछंदुसि पियो मुंहिंजो दोस्त आहे हिकिड़ो उन ताबीर जी ईंदी आहे नेक्स्ट वीक आहे ॿुधाईंदुसि तव्हांखे नेक्स्ट वीक आयो उन चयो त जंहिं माण्हू हीउ ख़्वाबु ॾिठो आहे उहो माण्हू खे मुर्दार क़ौम खे उथारींदो दैट वॉज द बिगिनिंग माना इहो तव्हां ख़्वाबु ॾिठो पोइ ताबीर तव्हांखे इहो ई मिलियो ताबीर जो असरु छा थियो इहा ओचितो रिलेवेंट ॻाल्हि आहे जंहिंमें आउं त अञा सियासत में आई कोन त ऑफकोर्स मूंखे थोरी घणी पई ख़बर लियाकत अली खान जो डेथ जी ॾिठो थी जिना खे ॾेखारियो माण्हू मूंखे पुलिस वारे मथे ते खणी बाबा इहो थी जिना ॾिस त इहे ॻाल्हियूं त मूंखे ज़हन में त हुयूं न बाबा जा किताब ॾिठुमि उन में एतिरा सियासी बि हुआ हीअ त प्योर बिल्कुलु सियासी मज़हबी सियासी ॿई हो शाह वली अल्लाह जो या उहे जेके थानवी अशरफ थानवी या हुन जा देवबंद जा जेके टोटल देवबंद जे मौलाना कासिम नानोतवी जंहिंमां मुंहिंजी बाद में माइटी थी मूंसां अजीब क़िस्म जा इंसिडेंट्स ईंदा रहंदा जंहिं शइ खां भॼंदो आहियां उहे साम्हूं ईंदी आहे मुंहिंजे इट वॉज रियली अजीब ख़्वाबु हो यार पकिड़िजी विसाऊं त सफ़ा तव्हां छा त पंहिंजो क़बर जे भरिसां वञी ठम पाटे हिकिड़ो माण्हू तव्हांजो स्प्रिंग अप करे तव्हांखे चए त मसूद नूरानी ज़िंदाबाद हा मसूद अहमद चवंदा हुआ हाणे मसूद नूरानी पोइ बाद में मूं मसूद अहमद नूरानी खां पोइ अहमद खे थोरो पासे ते रखियो नूरानी डायरेक्ट इहो उन खां पोइ दैन में इहो हो जॾहिं आयुसि हुते त मसूद नूरानी यूसुफ लगारी मसूद नूरानी यूसुफ लाडपुर ॿ नाला जो इहो ज़हन में मूंखे हिकिड़ो हो अच्छा हिन में स्टोर ते जॾहिं वेंदुसि त हिकिड़ो त वेंदोसि ग़रीबाबाद उते हूंदो हो ग़ुलाम मोहम्मद मेमण ऐं गुली चवंदा हुआ ग़ुलाम मेमण हो उहो जीअं ख़ान जेको बाबा जो ॾाॾा जो पार्टनर हो उनजो पुटु हो त जीअं ख़ान खे इलाही पुट हुआ दीनमल मेमण हो ॿिया ख़ुदा बख़्श हुआ अयूब ॿुधाईमांव हुनजो हो ॿिया बि हुआ
त उन्हनि सभिनी खे पढ़ाई या ॿिया कारोबार की भई, पर ग़ुलामनि खे स्कूल में उथारे छॾी की तूं मूंसां गॾु बिज़नेस कर। 4 दर्जा पढ़ियो, उहो मुंहिंजो दोस्त थियो, हुन सां मिलणु वेंदो हुउसि। उहो ॾाढो होशियारु हो ऐं विटी हो, ॾाढो मज़ेदार क़िस्म जो माण्हू हो। उहो मखदूम तालिबुल मौला वटि वेंदो हो कचहरियुनि में, ऐं अदीब बि हो ऐं शाइरी बि कुझु कंदो हो सिंधीअ में, उहो रिसालनि में कुझु लिखंदो बि हो। त उन जूं ॾाढियूं ॻाल्हियूं मज़ेदार हूंदियूं हुआ। अचिबो हुते वेही, हुन वटि हिकिड़ो पुराणो इहो फ़ोनो हूंदो हो, फ़ोनोग्राम रिकार्ड जेको विझिबो आहे, हुन में हुन जा इलाही रिकार्ड बि ॿुधंदा हुआसीं। उते वेही चांहि बि पीअंदा हुआसीं, कचहरी बि कंदा। ख़ालसा वरी उते हूंदा हुआ उन ज़माने में, पर मुंहिंजो न ख़ालसनि खां पोइ जो दौरु आहे। बहरहाल जेको बि आहे, त उते वेही उन खट लॻाईंदो हो, उते चमड़े जो कारोबार हिननि जो हलंदो हो। हुन ॿाहिरि खट लॻाईंदो, अंदरि चमड़ो बि साफ़ु थींदो हो, या जेके टेनरी जो कमु हो, हा, प्रोसेस बि थींदो हो। ऐं हीअ ॿाहिरि असां चांहि पीअंदासीं मखियुनि में। कचहरी असांजी ज़बरदस्त हूंदी हुई। गाना आहे वरी हुन ते पिया हलंदा हुआ, मन डोले तन डोले, इहो जेको आयो नागन फिल्म जो, उहे रिकार्ड खे वठी आयो हो, ॾाढो ॿुधासूं। ऐं हेमंत कुमार आहे जेको हुन में म्यूज़िक ॾिनी, ख़ासि तरह जेका मुरली वारी, उहा लाजवाब चीज़ हुई। रेयर तमामु, ऐं घटि आहिनि अहिड़ी मौसीक़ीदान अहिड़ा तमामु मौसीक़ी वारा। नवाब शाह में सिनेमाऊं तॾहिं हुयूं ॿ निगार ऐं निशात। हा, निगार में गैलरी हुई ऐं बॉक्स हो, जेको तव्हांजो वालिद साहब वारी ॻाल्हि ॿुधायो। पर हिते निशात पार हुई न साईं। निशात सिनेमा में वरी लेडीज़ जी गैलरी हुयूं 3-4, त उन में अम्मा वेंदी हुई, अम्मा सां गॾु आउं बि वेंदो हुउसि, न फिल्मूं ॾिसंदा हुआसीं। ऐं ज़बरदस्त सिनेमाऊं हुयूं। कंहिंजूं? हिकिड़ा त सैयद हुआ, हिन पासे त सैयद हुआ। सैयदनि जी हिन जी मूंखे यादि न त केरु हो, त हिते सैयद न हुआ, उहे पंजाबी स्पीकिंग हुआ, पर अल्टीमेटली सिंधी गाना लॻा हुआ। पंजाबी जी इहा ख़ासियत अथव त जंहिं मुल्क में जिथे वेंदा उहा ॿोली वञी ॻाल्हाईंदा, सेटलमेंट खां पोइ। हा बिल्कुलु, उन जहिड़ा ई रंग में रंगिजी वेंदा। ख़बर तव्हांखे कान पवंदी त सिंधी आहियां छा आहे। त उहो सिंधी बि ॻाल्हाईंदा हुआ, शिया हुआ, मजलूस बि कराईंदा हुआ बाद में। त इन ज़माने में वरी मुंहिंजो इहो ग़ुलामंद वरी पोइ गॾिजी राति जो घुमंदा हुआसीं। 6 बजे खां पोइ ईंदो, पंहिंजी सॼी तयारु थी वरी ईंदो, वरी गॾिजी घुमंदा हुआसीं। ते स्टोर ते वेंदासीं। उन ज़माने में साम्हूं असांजी हिकिड़ी लाइब्रेरी जी खुली, मांडणी, शरीफ़ हूंदो हो नालो हुनजो, अख़बारूं विकिणंदो हो, हाकर हो। अख़बार अंजाम ते ज़माने में अंजाम हुई, जंग बाद में आई, त अंजाम अख़बार उहो ॾींदो हो। पर उन हिकिड़ी मांडणी वांगुरु खोली, जंहिंमें उर्दू जा किताब रखी। उन में हिकिड़ो हूंदो हो रामपुरी, अलाए छा नालो हूंदो हो, तर्जुमा शलाक हमदवारा जेके ॿिया थिया। पर जेके कहाणियूं उर्दूअ जूं या नॉवल, जीअं असलम, सीआर असलम समथिंग अहिड़ो हूंदो हो रोमांटिक, उहो मां कोन पढ़ंदो हुउसि, पर पोइ घर वारा पढ़ंदा हुआ। आहिस्ते आहिस्ते हुनजो मां एॾो त कामयाबु थियो जो हर घर में हुनजा मेंबर थी विया, हुनजा किताब वेंदा हुआ। उहो पोइ पैसा वठंदो हो। हा, पैसा मिसाल तौरु बाना हुन वठंदो हो। ऐं मूं सॼी हुनजी लाइब्रेरी चटे अलाए क़िस्म। अच्छा, उन में साइकोलॉजी जो इंतज़ार हुसैन जो हिकिड़ो रिसालो बि निकिरंदो हो, उहो मूंखे ॾाढो वणियो। ऐं उन में हिकिड़ी शइ हुई पामेस्ट्री जो हिकिड़ो किताब मूंखे हथु लॻो, कहिड़ो जो कहिड़ो हो। ॿियो हिकिड़ो गफ़ार, अब्दुल गफ़ार, अरब हो, अरब जो तर्जुमो अंग्रेज़ी में थियल हो। कहर जी उहो किताबु कहर जो हो, गफ़ार जो जबार नालो विसरी वियो मूंखे। हीअ इंतज़ार साहिबु शऊर कढंदो हो। इंतज़ार को साइकोलॉजी ते को किताबु कढंदो हो। अच्छा अच्छा। इंतज़ार हुसैन बाद में त इलाही हुनजा ॿिया बि प्रोग्रेसिव शायदि लॾे में शामिलु थियो या हुनजो हो, पर ही वॉज अ बिग राइटर आई गेस। हा हा, बिग राइटर। बिग थिंग। त इहो कमाल नंढी माना त एॾी घणी हुनजी उमिरि कान हुई, तंहिंजे बावजूदि रिसाला कढणु। ॿियो हिकिड़ो रिसालो निकिरंदो हो चांद, वल्गर हो ॾाढो, पर हुन में लतीफ़ा इलाही, लतीफ़ा पर वल्गर ॾाढो हो। पर लतीफ़ा कहर जा हुन में हूंदा। तव्हांजे दौर में माना वल्गर, असांजे वक़्त में चांद
रुगो लतीफ़ा बसि। न न बलगड़ी इलाही हूंदी पर जेको पहिरियां तीखो उहो ॾिठोसीं। पोइ वरी ॿेड़ी नावल आया हिन जा इबिन सफ़ीअ जा, इमरान सीरीज़ ऐं फरीदी हमीदी सीरीज़। हिन माण्हू कमाल करे छॾियो, जासूसी डाइजेस्ट कमाल करे छॾी, वाह थी वाह। असुलु इंतज़ारु रहंदो त कढंदो अचे किताबु, हथो हथु खपी वेंदो। इहो शरीफ़ विकिणंदो हुते स्टाल लॻाइल जेको लॻाए हुई, पर हुते अख़बारूं पढ़ण लाइ मिलंदियूं, नाविल पढ़ण लाइ मिलंदा हुआ, मज़मून जेके उर्दू जा जेके अफ़साना सॼा उहे पढ़ियासीं। मिंटो ॿियो थियो इहे जेके चंदर छा किरशन चंदर जी किरशन चंदर किशन चंदर, उनजी ॾाढियूं कहाणी मुतासिर कंदियूं हुयूं। ऐं इहे सॼो प्रोग्रेसिव राइटर्स सभु पढ़ियासीं। मां त सम्झां थो त मूं केतिरा जो हिस्ट्री त मूंखे शौक़ु हो ॾाढो, हिस्ट्री जा किताब बि उन वटि मौजूदु हुआ ऐं पढ़ियूं। इस्लामिक नसीम हिजाज़ी इस्लामी उहो ॾाढो हुनजो सहर अंगेज़ लिखण जो अंदाज़ हो। मोहम्मद बिन कासिम जो लिखंदो त माण्हू तर्जुमान बिल्कुलु ईअं जहिड़ो पाण बि हिकिड़ो सचो मोमिन थी वञे माण्हू, जहाज़ ते वेठो आहे। बिल्कुलु जहाज़ ते वेठो आहे। सो इहे ॻाल्हियूं त इन विच में आउं वेठो हुजां घर, स्टोर बि हलियो पिए, न इहो ग़ुलाम सां मुंहिंजी मुलाक़ात हुयूं, शरीफ़ जी लाइब्रेरी पढ़ी थी पिए, मैट्रिक खे वेझो पहुतो, 6 दर्जो हुयो, 6 दर्जो हो। आउं वेठो हुजां मैट्रिक त 7 थींदी, हा 7, 6 दर्जे में पहुची वियो आहियां। ऐं कॾहिं पढ़ण जो शौक़ु अथमि, कॾहिं इरेगुलर थी वञा, कॾहिं तयारी कयां, कॾहिं कोन कयां, कॾहिं यादि जेको फाइनल टच ॾियण में मूंखे ॾाढो प्रॉब्लम थींदो हो। फाइनल टच शयुनि खे ऐं पोइ चवंदो हाणे ख़तमु कयो, हाणे छॾियो पोइ ॾिसंदासीं। त फाइनल टच ॾाढी अञा बि इहा आहे मूं में डिफेक्ट। त हेॾी महिनत करे 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 आख़िर में फाइनल टच ते अची बीहंदो आहियां, क्लाइमेक्स ते टुटो था। हिते अची मूंखे हाणे छॾिजे यार, टू मच, हाणे घणो थी वियो। उहो तव्हांखे बेज़ार थो करे या थकिजी था पओ? मां सम्झंदो आहे का इनहेरेंट का फॉल्ट आहे, इहो न थियणु घुरिजे। थोरो माण्हू वधीक हले त चवंदा आहिनि हिकिड़ो मेल वधीक हलो, इहो साइकोलॉजिस्ट चवंदा आहिनि डेल कार्नेगी या ऑस्कर वाइड छा लतीफ़ चयो, हा त हिकिड़ो मेल छा सब कोह करे सभु का तूं खुही खणिज विख, माना 100 कोह सभु को करे थो, तूं थकिजी हिकिड़ी विख ॿी खण। बसि उहा हिकिड़ी विख जेका उहा मूंखां, मां सम्झंदो केतिरनि शयुनि में पहुची जो पइजी इन हिकिड़ी इन ग़लती जे करे या डिफेक्ट जे करे। पोइ साईं 6 पढ़ियव? 6 में पहुतासीं त महाराज जो वेठे कमु कयो, इहो जेको अञा घर हो 6 अञा कोन हो, इट वॉज़ 5 या 7 या 6 हो। छो जो पोइ वरी 57 में असां हली आयासीं हेॾां, ग़रीब बाबा नओं घर ठारायो हुते। त हिते आख़िरी साल आहे त वेठो हुजां, कमु पियो कयां त ओचितो अम्मा जी रड़ाई, नांग नांग नांग, ॾाढो यकदमि उथियुसि। सभु ॿार जेके हुजनि, मुंहिंजा भेण भाउर सभु ॾाढा डिस्टर्ब थिया, दाऊं थी वियूं। अम्मा कमरे में हुई, नांग नांग ऊंधा में कमरे, अञा बत्ती कान ॿारी हुई, ॿाहिरि भॼंदी आई। चयोमांसि छा आहे अम्मा, छा आहे? नांग अंदरि आहे, फूक नांग जूं फूकारूं पियो अचनि, ॿुधी कोन पियो छा? मां चयो हा, ॾिठो त वाक़ई फूं फूं फूं। मां वञी हुतां खणी हिकिड़ी काठियूं, उन ज़माने में काठियूं हूंदियूं हुयूं, ॿारबियूं हुयूं या कोयला हुआ, ठीकु आहे न। त उहो काठियुनि जो जेको ठहियलु हूंदो हो, ईअं हौज़ वांगुरु जीअं ठहियलु आहे, उन में काठियूं, उन में विझंदा हुआसीं। त उहा उन मां वञी हिकिड़ी काठी खणी, काठी खणी ऐं वञी कमरे में घिरी वियुसि। हाणे असां में जेकॾहिं तव्हां पामिस्ट्री थोरो घणो वाक़ुफ़ु हुजो त पामिस्ट्री में हिकिड़ी दिमाग़ जी लीक जेका थींदी आहे, उन स्टार्ट ॾिसंदा आहिनि त किथां थी थिए। पामिस्ट्री में हर जेकॾहिं उहा लीक तव्हांजी मुश्तरी जो भार खां मथां थी थिए, ज़िंदगी जी लाइन खां अलॻि आहे, त उहो माण्हू जल्दबाज़, तमामु ख़ुदि मुख़्तियार, सरफिरो ऐं तमामु बेडपो थींदो आहे।
मुंहिंजी हाणे एतिरी त मथे कान हुई पर तंहिंजो उहा लाइन मुंहिंजी अलॻि आहे ज़िंदगी जी लीक खां दिमाग़ जी पोइ लठ खयो उहा एडवेंचर वार मूंखे अञा ताईं आहे काठी खयव काठी खणंदा ऐं घिड़ी पियो अंदरि ऐं ऊधाए में घिड़ी पियो आहियां ख़ैर बत्ती मां ॿारी ॾिसां त हीअ ख़बर भला सां वेठी हुजे माय गॉड हीअ ख़बर भला किथां आई फिर पूकूं अहिड़ियूं हुजनि जो तव्हांखे छा ॿुधायां पर बसि ख़ुशकिस्मती थी ऐं मूंखे इहो यादि हो त चकर नांग जे मथो कुचलणु ज़रूरी आहे जेसिताईं मथो न कुचलींदो उहो करे सघे थो तव्हांखे न सभु कुझु कंदो तेसि ऐं ख़बर जो इलाजु मुंहिंजे घर इलाजु हींअर पढ़ियमि नांगनि ते पढ़ियमि त ख़बर दुनिया जो ॿियो या टियों नंबर ज़हरीलो नांग आहे हिनखे लुंडी बि चवनि था छो जेका नंढी साइज़ जी आहे त हुनखे लुंडी था चवनि वॾी साइज़ आहे त ख़बर था चवनि थर में लुंडी आहे रेगिस्तान में अच्छा त उहा ख़बर भला जी नंढड़ो नंढड़ो क़िस्म आहे उहो लुंडी लाइ त चवनि था हणखण आहे त उहा पैरालाइज़ करे छॾे तव्हांजे नर्वस सिस्टम जो असर थी करे तो सिधो हुनखे मां धकु हयूं त विच ते लॻुसि वञी चंपड़ी पई दफ़ा पोइ बि हुनखे मथे ते हयां ऐं पोइ बि हली वट पर ख़तमु मरी वई सम्झां खां ॻाल्हि ॿाहिरि बाबा खे फ़ोन कई थी माण्हू भॼंदो आयो छा आहे नांग मारे नांग वरी मां हुते रखी छॾियो अंगण में विरांडे में किथे हाणे इहो हिकिड़ो थियो त वरी सुबुह जो वरी 10-11 थिया त वरी कंहिं चयो त वरी ॿियो नांग अड़े छा मस्करी आहे हुतां मुंहिंजो सौटु भॼंदो आयो बाबा खे कई थी फ़ोन बाबा हुनखे निसार खे ॾियारे सौट खे मां वरी हुजां मां उथयुसि छा आहे छा ॾिसां त निसार जो हाल बुरो निसार खे को हार्ट जो प्रॉब्लम हो असांखे ख़बर ई कान्हे उहो सफ़ा साणो थी वियो ऐं बाद में साल ॿिनि खां पोइ गुज़ारे वियो हार्ट अटैक में ई ॾिसां त साॻी वरी उहा पोइ मूंखे यादि आयो त ईअं त कोन्हे त कोई 7 नांग निकिरंदा आहिनि पोइ जीअं अखियुनि में हूंदो आहे त उहो त कोन्हे किसा त ॿुधल आहे पोइ उनखे मारियोसीं निसार जो हाल ॾाढो बुरो थी वियो मूं उनखे टेक ओवर करे वरी उनखे पूरो वरी ॾिसूं त हिकिड़ो जीअं इहो जेको थींदो आहे जंहिंमें नांगर पटारी चइबो आहे छा चइबो आहे सिंधीअ में पटारी चइबो आहे न उहा जंहिंमें बंदि करे रखंदो आहे जोगी उहा जारा हूंदा आहिनि जारे में हिकिड़ी पई आहे उहा छा छॿो चइसि न छॿो न या जेको तव्हां चओ था डुबकी हलो डुबकी था चऊंसि त डुबकी जेका आहे उन में ॾिसूं त नांग हिकिड़ो पियो आहे पर कटियल कतरा हाणे इन्हनि वाक्यनि जो ॿिया बि तव्हांखे ॿुधायां त घणनि जी माण्हुनि कोशिशि कई हुई राति जे वक़्त में माण्हुनि असांजे घर में बाबा कोन हो बाबा ॿाहिरि वियल किथे त अम्मा ॾाढी सियाणी हुई उहा उनखे थोरो हो त ही बदमाशी थी सघे थी त उहो असांजो उस्ताद हो मास्टर सुलेमान ॾाढो शरीफ़ माण्हू हद खां वधीक ऐं उहो ओताग में किथे ॿाहिरि उते हूंदो हो ऐं हिकिड़ो ॿियो एहतिजाजन हिकिड़ो हूंदो हो अकबर उहो मुहाजिर हो उहो बि हुन सां गॾु उते हूंदो हो राति जो त के माण्हू साम्हूं चौधरी वापारी चौधरी हूंदा हुआ उन्हनि मां हिकु त माण्हू उहो कोशिशि कई घर में घिरण जी त मूंखे यादि आहे मां बि अम्मा सां गॾु अम्मा वरी ज़ोर ॾिना हुनखे दरवाज़ो बंदि करे घिड़ी न अचनि नेट बोल्ट सभई जी गॾु थिया पोइ नेट बोल्ट ॾिनोसीं दरवाज़ा मज़बूत हूंदा त उहो कोन अंदरि घिड़ी सघिया अम्मा वरी पिस्तौल बाबा हुनखे पिस्तौल ॾिनो अम्मा खे वेबले उन प्रैक्टिस बि करायल हुअसि अच्छा हा सुठो निशानो अम्मा जो हो उहो खणी आई पर किसो वधियो कोन उहो हलिया विया उनजी घुर्ज न पई हा त इहो त पोइ अम्मा एट्रीब्यूट कयो त इहा जेका असांजी नई वालदा आई बाबा जी टी शादी बाबा जो अम्मा जो सॼो न हो ऐं असांखे बि सभिनी खे इहो ई शक हो त किसो ईअं आहे हुन में हिकिड़ी ॻाल्हि इहा थी त असांजे जो फैमिली अम्मा वारी असीं 9 भाउर भेणूं कॉमन ख़तरो जॾहिं डेंजर हूंदो आहे न उहे कॉमन डेंजर वारा माण्हू जेके हूंदा आहिनि त तमामु में क्लोज़ थी वेंदा आहिनि त असां में एॾी घणी मोहबत आहे तव्हां सोचे कोन था सघो भेण भाउरनि में
तंहिं असां कॉमन मौत जी डेथ जी थ्रेट जेका हुजे थ्रेट में रहियासीं ऐं नांग तां छा था भायूं ऐं उहे ऐं माण्हू घर में पिया घिड़नि मारण जी लॻा पिया आहिनि बेइज़ती करण जो इरादो अथनि लछा अथनि ख़ुदा ॼाणे ऐं असांखे मारण जो सॼो ख़्यालु अथनि ॿारनि खे सम में तलबा करणु पूरो इट वॉज अ कॉमन थ्रेट में असांजी पाण में तमामु मोहबत हद खां वधीक जेका अञा थी अलाह ताला जी महिरबानी सां अञा आहे। जेकॾहिं अव्हांजो शक आहे 3 अमा में हा त उहा त तव्हां खां धार रहंदी न जेको मोनी बाज़ार जो घर मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त उन 3-4 घर हुआ हिकिड़ो घर मेन घर हो ॿियो हुन सां गॾु ओताक वांगुरु जो उहो हलियो आहे डिघो उहो बि हलियो आहे उहा बि घर बि थी सघे पई उहो ओताक बि हुई ॿिए पासे वरी विच में ॿुधायोमांव तावीज़ जो अंदरि हुन पासे खां आयो हो उहो शीशनि मां तावीज़ आयो जंहिंमें ठका थिया हुआ उहो तव्हांखे मां ॿुधाइण विसरी वियो त ठका जेको थियो आहे त उन में ठका इन करे पिया थिया त उन में बाहि त लॻी पई हुन में लूण जा दाणा पियल हुआ उहे लूण जा दाणा जॾहिं टिड़किया पिए त उन टिड़कनि जो आवाज़ु हो सोडियम इन करे उहो टुप बि ॾिना पई तावीज़ जहिड़ा सोडियम खे जीअं ऑक्सीजन लॻंदी न उनखे बाहि लॻंदी त ऑर्डिनरी माण्हू ॾिसे त फ़िलहालु साह निकिरी वञे तावीज़ पिया टुप ॾियनि न अहिड़ी त उहा उन पासे ॿियो घर हो इहे सोडियम तावीज़ आहे सोडियम हुआ पर असर त थियो न तव्हांखे ख़बर न हुई नुक़सानु त थियो हा हुन पासे घर हो ऐं अलाए छो हुनखे इहा हुई त ॿियनि खे बर्दाश्त न कजे न करण वारो हुन में शायदि घणो हो इन करे बाबा सां बि ॾाढा झेड़ा थिया मां विच में डोड़ी मां वञी पियुसि बाबा खे मारण जी कोशिशि कई हुई विच में आउं पइजी वियुसि ॿिन्ही खे छॾां ॿिन्ही खे बंदि करे छॾियमि धार धार कमरनि में थधा थियो पर तबियत जी ॾाढी गरम हुई